इन शहर जा सियासी समाजी तंजीमुनि जा अॻवान साहिबान सभिनी खे मुंहिंजो अस्सलाम वालेकुम। ऐं मां निहायत ई मशहूरु आहियां पंहिंजे बाशऊर उस्तादनि जो, इन शहर जी सियासी समाजी धुरियुनि जो उस्ताद सां थियल ॾाढा ई उस्ताद सां थियल ज़्यादती, उस्ताद जे घर मां थियल चोरी जे वाक़े ख़िलाफ़ अॼु हिन रोड ते ॼमी बीह रहिया आहियूं असां उस्तादनि जो साथ। ऐं बुनियादी तौर ते असां शऊर ॾींदड़ आहियूं, असां तालीम ॾींदड़ आहियूं। असांजो कमु आहे ॿारनि खे शऊर ॾियूं, तालीम ॾियूं, तालीम सां उनखे उजागर कयूं। ऐं असांजो कमु न आहे त असां रोडनि ते अचूं, मजबूर थी असां रोडनि ते आया आहियूं। हिकु 11/11/2025 ते चोरी थी, मुसलसिल इंतिज़ामिया असांखे टारियो पए, मुसलसिल एकाफ़ा पई ॾिना। ऐं असां न सिर्फ़ु SHO सां मुलाक़ातूं कयूंसीं, DSP लाॻापियल DSP सां मुलाक़ातूं कयूंसीं, उन खां पोइ जेको असांजो SSP अॻूणो SSP हो उन सां 2 मुलाक़ातूं कयूंसीं, मौजूदा SSP सां असांजी मुलाक़ात थी। नतीजे में अॼु असां मजबूर थी रोड ते आया आहियूं। असां चाहियूं था त उस्ताद जे घर मां जेको ॾोह थियो आहे उहो रिकवर थिए ऐं रिकवर बि असांखे जेके मुलविस जवाबदार आहिनि उन सां गॾु थिए। अॼु तव्हां दोस्तनि जे इन प्रेशर, इन असांजो जेको एहतजाज आहे ऐं असांजो इहो टोकन स्ट्राइक ई असांजी, तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त असां वेकेशन में आहियूं। वेकेशन खां पोइ जॾहिं असांजा इदारा खुलंदा त असां उस्तादनि खां वधीक असांजा जेको आहे जेके असांजा जिन खे असां तालीम ॾियूं था त उहे ई जेका हज़ारनि जी तइदाद में असांजे लाइ एहतजाज ही रोड इंशाअल्लाह ताला इहे जेके सियासी समाजी धुरियूं आहिनि इन्हनि जे ताउन सां जेकॾहिं असांजा मामला हल नथा थियनि इन्हनि खे असां ज़िले सतह खां ते डिवीज़न ऐं डिवीज़न खां मर्कज़ ताईं वधाए सघूं था। पर अॼु इन सभिनी दोस्तनि जी मुशरत सां जेका कमेटी ठही ऐं हिते जेको नओं SHO साहिबु आयो आहे बिहाफ SSP साहिब खे, उन तव्हां सभिनी जे रूबरू मीडिया जे आॾो हिकिड़ी अनाउंसमेंट कई पहिरियां 10 ॾींहंनि जी उन कटण जे बारे में। अहिड़ी यकीन ॾियानी खां पोइ असां दोस्तनि जी कमेटी ठही आहे ऐं मुज़िज़ीन असां सां गॾु हुया, असां साईं सां मीटिंग कराया आहियूं। त मां चवंदुमि त मां साईं जा जेके लफ़्ज़ आहिनि उहे कहिड़े हिसाब सां दोहरायां, बहितर आहे त साईं पाण अॼु हिते अनाउंस करे। भई हिकिड़ी ॻाल्हि असां वाज़े था कयूं, सियासी समाजी धुरियुनि जे ताउन सां उस्ताद बिरादरी जी आॾो इहा शइ वाज़े आहे त उस्ताद गुलज़ार जी कमिटमेंट मुताबिक़ चोरी ऐं चोर नथो मिले त असांजी जेका शिदत हूंदी एहतजाजी हिन खां पीड़ी हूंदी ऐं उहा खणी हूंदी, उहा मुसलसिल हूंदी, उहा वक़्ती तौर ते न हूंदी। असां घणो कुझु भोॻियो आहे। उस्तादनि खे तव्हां अमुन ॾियो, उस्तादनि खे तव्हां रिलैक्स रखो त हू ॿारनि खे बहितर तालीम ॾेई सघनि। जेकॾहिं उस्ताद परेशान हूंदो त तव्हांजे ॿारनि खे तालीम कान ॾेई सघंदो। त जेकॾहिं